वेलकम बैक व्यूअर्स, वेलकम बैक। जेको आहे उम्मीद कयां इंजॉय कंदा हूंदो शो खे ऐं क्रिकेट खे बि इंजॉय कंदा हूंदो। सिक्सर ई सिक्सर लॻी रहिया आहिनि ऐं अरसलान बि सिक्सर्स उन गाननि में। सो ओवरऑल ॾाढो सुठो पियो लॻे, इंजॉय पिया कयूं। ऐं तव्हां बि कुझु चवणु चाहियो था, फीडबैक ॾियणु चाहियो था, यू कैन गिव अस द फीडबैक। ऐं फेसबुक ते फीडबैक ॾेई सघो था, बिकॉज़ अॼु मैच आहे, हर को माण्हू मैच में लॻो पियो हूंदो। आई अंडरस्टैंड, ऐं मैच बि ऑलमोस्ट ख़तमु थियण वारी आहे। ऐं अरसलान, ॿियो माण्हुनि जो फीडबैक कीअं हूंदो आहे जॾहिं तव्हां ॻायो था, सोशल मीडिया ते फीडबैक ॾियनि था त हाउ डज़ इट फील? कीअं लॻंदो आहे व्हेन पीपल नो यो यार wanted to meet you, people have a selfie and want to make a सर मां पंहिंजो शुरू में त अहिड़ो कुझु ख़ासि न हुयो, वरी कुझु टाइम थियो गुज़रियो, आहिस्ता आहिस्ता वीडियोज़ ते शेयर्स अचणु लॻा। मैक्सिमम शेयर्स त आहिनि, पर माना 700-800 शेयर्स फेसबुक ते अचनि पिया। त इंस्टाग्राम ते बि 10 to 11 के पीपल हाणे आहिनि माशाल्लाह। त मीटअप सेशंस थींदा आहिनि, असां आउटडोर्स कंदा आहियूं, उते जैमिंग सेशंस कंदा आहियूं, पोइ उते ईंदा आहिनि, सेल्फीस वग़ैरह ऐं सभु कुझु थींदो आहे। वणंदो आहे ॾाढो ऑब्वियसली की हा, त थोरी महिनत कई आहे त चलो सुठो आहे। ऐं माण्हू पॉज़िटिविटी, ॾाढी पॉज़िटिविटी आहे माण्हुनि में, पॉज़िटिव आहिनि माण्हू अल्हम्दुलिल्लाह। त फैंस सां कीअं रिएक्ट हूंदो आहे तव्हांजो? छा जेके सोशल मीडिया ते तव्हां कॉन्टेक्ट खणी कुझु? सर मां, मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त मां सभिनि खे रिप्लाई ॾियां। अच्छा, वेरी गुड। हा, पर शुरू में त ईज़ी हूंदो, पर हाणे समटाइम्स थोरो सो प्रॉब्लम थींदो आहे। इवन मुंहिंजा जेका लॻे थो, फील थिए थो न कि ॾुखियो आहे तव्हांखे, कि माना बीइंग सेलिब्रिटी हुजण, बीइंग यू ऑन कम ऑन द टीवी। एॾी कावड़ ईंदी हुई पहिरियां, अड़े यार छो मां मैसेज कयां रिप्लाई नथो करे, ईअं थींदो आहे न खोड़ सारा माण्हू। ऐं यकीन कयो, हाणे मुंहिंजा चाइल्डहुड फ्रेंड्स, मां उन्हनि जो नाला खणंदुमि, ॾाढा अज़ीज़ आहिनि मूंखे, अली रज़ा, फरज़ाम, ऐं दे आर फ्रॉम पंहिंजो डिफरेंट सिटीज़। असां सभु उते गुड्डू में गॾु रहंदा हुआसीं, छो त उते हर कंहिंजे वालिद साहब जी जॉब्स वग़ैरह। त कोई बलोच, अली रज़ा बलोच आहे, डोमकी बलोच आहे, ऐं फरज़ाम शेख, त फरज़ाम आहे, अली आहे, चौधरी हंज़ला आहे पंजाब जो आहे, हसन पंहिंजो चौधरी अनीब, ऐं ज़ीशान उनारी, सभु जेका वारा कमर शाह, इहे ॾाढा सपोर्टिव दोस्त आहिनि मुंहिंजा। उन सां गॾु गॾु हाणे उन्हनि खे मूंसां एॾियूं गिलाऊं आहिनि, त तूं त भई हाणे बसि अलाए छा थो सम्झे पाण खे। यार न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सो ॾाढो प्रॉब्लम थींदो आहे, ॾाढो ॾुखियो हूंदो आहे शयूं मैनेज करणु। सो वेल, हिकिड़ी कॉल आहे पंहिंजे प्रोग्राम वटि। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वाह भाई, याद ही मदद। यार मां कीअं यादि कयां भाईजान, छा कयां मां, फोन कयां, छा कयां ॿुधायो, छा कयां, कीअं यादि कयां ॿुधायो? हेलो, अस्सलाम वालेकुम। वाह भाई, याद ही मदद। मौला अली मदद दादा, मौला अली मदद, मौला अली मदद, मौला अली मदद। ॾियो हलवाल सभु ख़ैर आहे? खैर आमन, मां अब्दुर्रहमान थो ॻाल्हायां, बलूचिस्तान खां। वाह सार, तूं मुंहिंजो बदिलो वठंदो आहीं। हा त ठीकु आहे, ॾियो हलवाल। ॿियो ख़ुशि आहियो? ख़ैर करा, ठीक ठाक? सभु ख़ैर, ठीक ठाक अल्लाह। तव्हां ॾियो हलवाल, छा ख़बर चार? भाऊ अस्सलाम के अस्सलाम वालेकुम, याद ही मदद सर। वालेकुम अस्सलाम, मौला अली मदद सर। छा ख़बर चारा? भाई क्या हाल है भाई, कैसे हो? ठीक हो? सिंधी आहे शेख साहब आहे, लाड़काने जो आहे। सिंधी आहियूं सर। अच्छा, सर मां भी लाड़काने जो आहियां, लेकिन असांजो लाड़काने भी घर आहिनि हेदरी माला में। माशाल्लाह माशाल्लाह। जी, असांजा हेदरी माला में घर आहिनि, रसूलाबाद में, रहमतपुर में। सही, सुठी ॻाल्हि। छा चवणु चाहींदो? कुझु ॻाइण ॿुधाईंदो, गानो ॿुधाईंदो भला अॼु तव्हां? हा, तव्हांखे गानो ॿुधायो, गानो ॿुधायो। मास्टर मंज़ूर जो ॿुधायो गानो तव्हांखे सर ॿुधायां थो। मास्टर मंज़ूर जो हर जाए तेरी हर महफ़िल में मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, मुझे याद रखी तूं कमी पर तुंहिंजी कमी महसूस थी थिए। सर को बि तव्हांखे ॿुधायां थोरो नथो अचे, सॉरी सर, ॿियो बि तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो गानो। हलो ॿुधायो। ॿुधायां गानो? हा। गुलनि जहिड़ा मिठा माण्हू बॾे वञूं काॾे, परावाठा वञनि परची, जाजर सोच वञूं काॾे। गुलनि जहिड़ा मिठा माण्हू छॾे वञनि तो वञूं काॾे। सर वाह, वेरी गुड, थैंक यू सो मच, तव्हां करे ॿुधायो। असां हाणे तव्हांखे ॿुधो थो, अरसलान खां बि असां कुझु ॿुधणु चाहियूं था। अरसलान रेडी कयो सर। श्योर सर, मां तव्हांखे इहो सॉन्ग ॿुधायां थो। इन जे पोयां थोरी सी स्टोरी आहे। मां जेको सोशल पंहिंजो उर्दू मीडिया ते वियो हुउमि, त मां इहो सॉन्ग ॻायो हुयो, उस्ताद बरकत अली जो सॉन्ग आहे। त उन्हनि त ॿुधो ई न हुयो, पोइ उन्हनि मूंखे सेकेंड टाइम घुराए, स्पेशली हिन सॉन्ग लाइ घुरायो। त यार उहो गानो चवनि पिया दैट इज़ योर ओरिजिनल वन न? मां चयो न सर, ओरिजिनल न आहे मुंहिंजो, त दिस इज़ नॉट माई ओरिजिनल। ऐं ऑब्वियसली उस्ताद
बरकत अली साहब। करी थो वार खोले वार सौ सौ बार ओ सुहिणा करी थो वार खोले वार सौ सौ बार ओ सुहिणा लगा थम नंग अंग अंग वंग जंहिंजो दंग ई नाहे जॾहिं खां अख लगी तो सां तॾहिं खां अख लगी नाहे कया गम दिल में ओ तारा थका तारा तके तारा निसा नि सदा नी पा निप निप मा पगा गारे निरे सा कया गम दिल में ओ तारा थका तारा तके तारा सजण बेचैन दिल खे चैन हिकिड़ो दम घड़ी नाहे जॾहिं खां चाक कई दिल तो तॾहिं खां चाक थी नाहे। वाह साईं वाह 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 मज़ेदार अरसलान ॾाढो मज़ो हुजे सच ॿुधायो यू आर डूइंग अमेजिंग ॾाढो सुठो पियो ॻाई अल्लाह ब्लेस यू यार अल्लाह से कामयाब करे तव्हांखे। ऐं हिकिड़ी कॉल आहे जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर छा हाल आहे ख़ुशि आहियो सभु ख़ैर सर ठीकु ठाक केरु था ॻाल्हायो किथां कॉल कई आहे सर? काशिम मांडाण पियो ॻाल्हायां ठरीमीरा खां। साईं कहिड़ा हाल आहिनि सभु तबियत ठीकु आहे ख़ुशि आहियो? सभु ख़ैर लॻो पियो छा ख़बर चारा छा पिया थिए छा पिया कयो? सर असां बी कई आहे मेरान यूनिवर्सिटी शेरपुर कैंपस मां। अच्छा बी था कयो? बी करे छॾी आहे सर। अच्छा बी तव्हां करे छॾी आहे मेरान यूनिवर्सिटी वाह साईं वाह कहिड़े डिपार्टमेंट में कई अथव बी? पेट्रोलियम एंड नेचुरल गैस। अच्छा पेट्रोलियम एंड नेचुरल वाह साईं वंडरफुल तमामु सुठी यार तमामु सुठी ॻाल्हि आहे। हीअ बि तव्हांजो इंजीनियर ई आहे जेको बी करे पियो सिविल में सर सैयद यूनिवर्सिटी खां? किथां सर? सर सैयद मो सर बी सिविल में। वाह सुठी ॻाल्हि आहे सर। सर पोइ तव्हां छा पिया कयो अॼुकल्ह जॉब वॉब आहे या जॉबलेस आहियो? जॉबलेस आहियां सर फिलहाल। सर इंजीनियर से ॾाढी खोड़ सारी स्टोरीज़ आहिनि मीमर्स ठाहियूं आहिनि कुझु चवणु चाहींदव? अच्छा कॉल डिस्कनेक्ट थी वई सर छा कजे सर इंजीनियर जे खोड़ सारी मीम्स ॾिठी अथव? सर असां रगड़ूं था पाण खे त असां एंजॉय था कयूं मीम्स। वो जेको हिकु छोकिरी प्रपोज कंदी आहे भॼी डुकी करे वठी ईंदो आहे फ्रेम वठी करे चवंदो आहे हे नारियल पाणी खपा सर कयो छो आहे समटाइम घर वारनि चवंदा रोज़ी पई आहे ख़्याल कयो इहे न कयो दफ़ा रोज़ी आहे सर इंजीनियर अलाह ख़ैर करे बस। हा न आहे सर पुलियूं खोड़ सारा इंजीनियर ठाहे उहो ड्राई वियूं। हा सर सो काॾे वञो सर तव्हांजो कमु बि सिविल जो आहे। हा बिल्कुलु सर। सो वेल सो इहे हाल अवाल अॼु जेको आहे न थोरो घणो मां लाइव शो सां गॾोगॾु जेको मैच बि ॾिसणो पवंदो आहे थोरो माइंड डाइवर्ट लॻो पियो आहे उहो ॿई कोशिशि करे मज़ो वठूं पिया। सर ॿियो हॉबीज़ कहिड़ियूं आहिनि ॿियूं छा छा कंदा तव्हां? सर मां सिंगिंग त आहे ई हॉबी हाणे त एम थो थी वञे ऐं उनखां अलावा मां पंहिंजो डिवीज़न लेवल ताईं बैडमिंटन खेॾी आहे। अच्छा वेरी गुड। हा बैडमिंटन मां थोरो स्पोर्ट्स में एक्टिव हूंदो हुयमि पंहिंजे स्कूल कॉलेज टाइम में। यूनिवर्सिटी में अची वरी ऑब्वियसली ॿ शयूं इंपॉर्टेंट थी वियूं त इन्हनि ते स्टिक लॻा पिया आहियूं ऐं बसि इहो ई आहे सर फ़िलहाल त। हा चलो इहो यादि इन ते हिकिड़ो गानो ॿुधाए गाने खां मोटी अचूं कचहरी कयूं पोइ अचूं था थोरी साई खां पोइ। वेलकम बैक वियर्स वेलकम बैक। उम्मीद कयां ॾाढो शो खे इंजॉय कंदा हूंदो मैच बि ॾाढी सेंसेशनल हिकिड़ी मैच थी आहे एंड शोएब मलिक
ॾाढो बहितरीनु परफॉर्म कयो अॼु 54 जेको आहे रन्स कयूं 18 बॉल्स ते दैट इज़ अमेज़िंग सो क्रिकेट ॾिसंदा हो जी सर, बिल्कुलु। आई एम क्रिकेट लवर आई प्लेड मां ॾाढो क्रिकेट जो अच्छा हिकिड़ी कॉल आहे असां वटि तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो फैमिली मेंबर आहे फरहान शेख साहब जंहिंखे जानी शेख चइबो आहे साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। अदा छा हाल वालान ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैर सर तव्हांजो साईं वेठो आहे जेको आहे अरसलान शेख साहब सर छा चवणु चाहियो काको बिल्कुलु बिल्कुलु अरसलान शेख माशाल्लाह बहितरीन सिंगर आहे, माशाल्लाह तमामु घणो एंटरटेन कंदो आहे। शादियुनि ते असांखे हा शादियुनि ते फ्री में कराईंदा सर तव्हां हिनखे छो भला जी सर, शादियुनि में फ्रीअ में था ॻाल्हायो हिननि सभिनी खे आर्टिस्ट जी पेमेंट थींदी आहे फ्री में था ॻाल्हायो हिननि खे सर पंहिंजो आहे न तॾहिं पंहिंजी क़दुरु चवंदा आहिनि न घटि माण्हू कंदा ॿियो सर एज़ अ सिंगर कीअं था कीअं सुठो पियो कमु करे सुठो पियो ॻाए बेहतरीन आवाज़ माशाल्लाह अल्लाह नज़रे बद बचाए तमामु घणो महिनत बि पंहिंजे आवाज़ ते कई अथई ऐं तमामु सुठा कलाम ॻाईंदो आहे माशाल्लाह सर पाण बि ॾाढो प्यारो ॻाईंदा आहिनि। अच्छा तव्हां बि ॿुधो आहे ॻाईंदा आहियो सुठो सर थोरो डेमो थी वञे भला मिड़ई असां त थोरा बाथरूम सिंगर आहियूं सर बाथरूम चवंदा आहिनि हूंदा दिलि में वॾी ॻाल्हि हूंदी आहे पर ठीकु आहे बाथरूम बि सिंगर कुझु ॿुधायो भला तकड़ में सर सिंधी गानो तव्हांखे ॿुधायो? बिल्कुलु सर जेको तव्हांखे दिलि चए ॿुधायो तूं भली दिल रुबा ना सकर के सकर ए तेरी सोच कर जिंदगी मुख्तसर तू भली दिल रुबा सर मिड़ी नड़ा सिंगर आहियूं। हा सर पोइ अधी चवंदी हुई मुंहिंजो भाउ वधीक सुठो थो ॻाए तूं कोन थो ॻाए जहिड़ा कराया माशाअल्लाह आवाज़ आहे सर सर थैंक यू सो मच सर सो नाइस अभी सो काइंड ऑफ यू सर सो नाइस थैंक यू सर, थैंक यू अल्लाह हाफिज़। असां ब्रेक वठो ब्रेक खां पोइ कचहरी कंदा हलंदा हिकिड़े ब्रेक ॾे ब्रेक खां पोइ कचहरी कंदा काॾे न वञो राजो सां गॾु वेलकम बैक वियर्स वेलकम बैक तव्हां ब्रेक खां पोइ कचहरी अरसलान गॾु अरसलान लाइ कचहरी हले पिया हल हले पियो अरसलान ॿिया जेके छोकिरा ॻाइनि पिया अॼुकल्ह सिंधी जेको म्यूज़िक थिए पियो तव्हांखे कहिड़ी शइ लॻी त सिंधी म्यूज़िक में कहिड़ी क़िस्म जी चेंजिस हुजणु घुरिजनि कहिड़ी क़िस्म जी तब्दीली आणण जी ज़रूरत आहे? सर बीट्स ते कमु ॾाढो हले थो लिरिक्स ते घटि आहे। हा लिरिक्स अगरि अट्रैक्टिव हुजनि न वेरी गुड बीट डज़ंट मैटर। हा इहा ॻाल्हि ॾिसो ॻाल्हि इहा आहे समटाइम्स असां वटि इंस्ट्रूमेंट न आहे मां किथे वेठो आहियां मूं इंस्ट्रूमेंट न आहे मां जेका वर्ड्स सिंग कयां थो उन्हनि जो इफेक्ट हिकिड़ो सुठो हुजणु खपे डेफिनेटली त लिरिक्स ते घणो कमु हुजणु खपे एज़ कम्पेयर टू बीट्स बीट्स इज़ एन अदर थिंग हिकिड़ी एडिशनल आहे ऑब्वियसली हिकिड़ी सपोर्ट आहे पर लिरिक्स ते घणो कमु हुजणु खपे लिरिक्स ते जी दैट्स अ वंडरफुल थिंग इहा मां कंटिन्यूस इलाही माण्हुनि सां मुंहिंजो डिस्कशन बि थिए पियो बट लास्ट मुंहिंजो जेको आहे कल्ह वारे शो में बि हिकिड़े राइटर जे बारे में डिस्कस थिए पियो राइटर्स असां वटि उन क़िस्म जा न आहिनि अलाए छाजे करे आहिनि छा शायदि उनखे शायदि फोकस कोन थो कयो वञे उनजी शाइरी ते या पढ़नि कोन था माण्हू रूटीन वारी हिकिड़ी शाइरी शाइरी जेतिरी क्वालिटी हूंदी शायदि शइ ओतिरी असां वटि ज़रूरु निकिरंदी उनखे अलावा ॿिए कंहिं क़िस्म जी चेंजिस तव्हां ॾिसणु चाहियो था हिकिड़ी कॉल आहे छा जी कॉल वठणी आहे तव्हांजो दोस्त आहे हिकिड़ो जी अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम सर। साईं छा हाल वाला ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे? अल्लाह जो शुक्र आहे तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे? सभु ख़ैर दादा केरु पिया ॻाल्हायो के अली रज़ा डोमकी साहब अली रज़ा कहिड़ा हाल ख़ुशि आहियो तबियत ठीकु आहे? सर अल्लाह जो शुक्र आहे सर तव्हां ॿुधायो तबियत ठीकु आहे सर सभु ख़ैर किथां कॉल कई आहे किथे आहियो तव्हां हाणे? सर हिन वक़्तु मां कराची में आहियां। अच्छा कराची में अच्छा तव्हांजो दोस्त अरसलान शेख असां वटि आयल आहे महिमान थी करे बाक़ाइदा मॉडल अथव छोकिरो अच्छा हा तव्हांखे मुलाक़ात मॉडल आहे अच्छा वाह वाह मॉडल तव्हां सिफारिश हाणे अरसलान बि मॉडल आहे सर पोइ आयो त मॉडलिंग वॉडलिंग कयो अरसलान वटि सर बिल्कुलु असां लाइ टाइम ई कोन्हे सर माशाल्लाह सिंगर थी विया आहिनि इलाही बिज़ी थी विया आहिनि। अच्छा हा यार इहो कंप्लेन करे पियो त दोस्त ॾाढा शिकायत था कनि छो आई इन्हनि वटि टाइम ई कोन्हे त कंहिं दोस्तनि सां मिली सघनि यार ॾाढो ग़लति था कनि इहो न करणु घुरिजे छो था कनि इन लाइ सर असां तव्हांखे कॉल कई आहे त तव्हां असां लाइ मतिलबु हिनखे चयो त असांखे बि टाइम ॾे दोस्तनि खे बि टाइम ॾे हा इलाही बिज़ी थी विया आहिनि केतिरनि सिंगर थी विया आहिनि। केतिरनि सालनि खां दोस्ती आहे तव्हांजी? सर तक़रीबन असां 15 साल थी विया आहिनि असां इवन नर्सरी खां वठी करे घर पढ़िया आहियूं कॉलेज यूनिवर्सिटी इवन हाणे बि जे यूनिवर्सिटी में आहियूं असां 155 मुंहिंजो रोल नंबर आहे 154 है अच्छा 154 है अॻियां हुयो अच्छा अॻियां पियो वाह सर वाह छा चवणु चाहींदो हुन कीअं पढ़ियो सिंगिंग जे हवाले खां तव्हां कीअं पढ़ियो हिनखे? सर माशाल्लाह हिनजी वॉइस असां त स्कूल लाइफ खां वठी करे ॿुधाईंदा हुआसीं ऐं हिते बि गॾु हूंदा हुआसीं सोशल मीडिया ते ऐं लाइव अचण लाइ मां ई हिनखे चवंदो हुयुसि अचो लाइव अचो छोकी हिनजी माशाल्लाह वॉइस ख़बर हुई त अलाह साईं हिनखे ईअं ई मतिलबु कामयाबी ॾींदो ऐं अॻियां वधंदो अॼु उहो ॾींहुं अची वियो आहे त माशाल्लाह हिन वक़्तु हिन वॾे असांजे सिंध जे टीवी कशिश टीवी ते वेठो आहे ऐं हिनजी कामयाबी आहे वॾी कामयाबी आहे हिन लाइ ऐं असां लाइ
सर बिल्कुल हकीकत आहे, बिल्कुल हकीकत। कुछ गानो, अच्छा चलो कॉल डिस्कनेक्ट थी। सर थैंक यू सो मच। बाक़ी फ्रेंड्स आहिनि जेके हमेशा शायदि मां दोस्तनि लाइ इहा ज़रूरु ॻाल्हि चवंदो, कंहिं कंहिं जॻह ते ज़िंदगी में असांखे शायदि फैमिलीज़ में ब्लड रिलेटिव्स कमु न आया आहिनि, या माना उहा ॻाल्हि न कई जेके जिते जिते दोस्त बीठा आहिनि, तव्हांखे हिकिड़ो सहारो थिया आहिनि, तव्हांजे लाइ हिकिड़ी मोटिवेशन जो सबबु बणिया आहिनि। ऐं उन्हनि दोस्तनि खे शायदि छा कॉल आहे, अच्छा वेल हिकिड़ो गानो भला ॿुधायो असांखे। जी सर। तव्हां कुझु भला ॿुधायो, पोइ हुन खां पोइ वास्ता तोखे रब जा ॾिना, वास्ता तोखे अल्लाह जा ॾिना, पाड़ो छॾे न वञ सोना न ॾे न वञ, छॾे वियो आहे कहिड़ो फ़र्क़ु पियो आहे, मौला हलाए थो अला, मौला हलाए थो। ओ प्यारा तुंहिंजे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मां वेंदुमि, ओ प्यारा तुंहिंजे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मां वेंदुमि, मूंखां ज़मानो अॻई बेज़ार आ, कयो दोस्तनि बि मूंखे धार आ, ओ प्यारा तुंहिंजे सिर जो कसम छॾे वेंदे जे सनम मरी मां वेंदुमि। वाह साईं वाह, वाह वाह, फर्स्ट क्लास। So keep support यार, this guy is doing amazing. I want you to please join his page, join his social media ऐं पंहिंजे आर्टिस्टनि खे प्रमोट कयो। ऐं सच थो ॿुधायां, जेके जेके छोकिरा ॾिसो पिया, आई होप सो के शायदि हाणे ॾिसो पिया या बाद में ॾिसो या हीउ प्रोग्राम रिपीट में ॾिसो, त मुंहिंजी दिलि सां ख़्वाहिश हूंदी आहे, दिली ख़्वाहिश हूंदी आहे असां हुन नौजवाननि खे जेको सुठो कमु कनि पिया, सुठो ॻाइनि पिया, त मुंहिंजी सच मुंहिंजी ख़्वाहिश त यार किथे जेकॾहिं मुंहिंजो प्लेटफॉर्म, मूंखे ख़बर न आहे वॾो प्लेटफॉर्म आहे या नंढो प्लेटफॉर्म आहे, बट मुंहिंजे प्लेटफॉर्म जे ज़रिए कंहिंखे थोरो घणो सपोर्ट मिली सघे थी, थोरो इनकरेज थी सघे थो, प्लीज़ जॉइन मी। ऐं तव्हांखे भले रिप्लाई लेट मिलनि पर मिलंदा ज़रूरु। ऐं जेके खोड़ सारा दोस्त आहिनि जेके व्हाट्सअप ते कंदा, सो मेनी गाइज़ ब्लॉग ॾिने करे कयां, त यू गाइज़ आर सेंडिंग सो मेनी मैसेजिस, आई डोंट नो किथां किथां वठी करे कॉन्टेक्ट कयो था, बट मुंहिंजी कॾहिं बि इहा न हूंदी आहे त मां तव्हांखे हर्ट कयां या को प्रॉब्लम में आणियां या कुझु हो कयां, सो सॉरी फॉर दैट। पर कोशिशि कयो त कंहिं न कंहिं पंहिंजो जेको सोशल मीडियम आहे या जेको आहे उते पंहिंजा जेके तव्हांजा परफॉर्मेंसिस आहिनि तव्हां उते रखी छॾियो, तव्हांखे डेफिनेट कॉन्टेक्ट कंदो। अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे मां पाण कॉन्टेक्ट कयो आहे, त तव्हां अचो, तव्हां सुठो ॻायो था या सुठो होस्ट पिया कयो या सुठो कमु पिया कयो, वाई डोंट यू कम हेयर एंड असांजी टीम जो शो थी वेंदो। ऐं आई बिलीव के वेंदे वेंदे मां हिकिड़ो कमु त ज़रूरु करे वेंदुसि, मां खोड़ सारा माण्हू हिते हूंदा ज़रूरु जेके तव्हां हिते, इहो मां पंहिंजो पाण सां प्रॉमिस कयो आहे। एंड आई प्रॉमिस कयो आहे त खोड़ सारा नौजवान ईंदा जेके सुठो होस्ट कनि था, सुठा वीजेस आहिनि, सुठा मॉडल्स आहिनि, सुठा सिंगर्स आहिनि, सुठा राइटर्स आहिनि, सुठा डायरेक्टर्स आहिनि, उहे इनशाला ज़रूरु तव्हां आहिस्ते आहिस्ते जेका चेंज ॾिसणु चाहियो था। थोरो सो मां तव्हांजी ॻाल्हि कट कंदुमि, सॉरी। तव्हां जेकॾहिं ॻाल्हि कई त प्लेटफॉर्म वॾो आहे नंढो आहे, दैट डज़ंट मैटर ऑनेस्टली। इहा इन लाइ शइ चवां थो त तव्हां जेको कयो था न, दैट ओनली मैटर्स। माण्हू इहो यादि कंदा, हाणे मां आहियां ऑब्वियसली, मुंहिंजी फैमिली वारा, मूंखे ॾिसण वारा, मूंखे चाहिण वारा इहो ई चवंदा यार मज़र भाई घुरायो, ठीकु आहे। ऐं इहा हिकिड़ी पॉज़िटिविटी आहे, ऐं आई होप तव्हां इनशाला इन शइ खे कंटिन्यू कंदव, ऐं असां ईअं ई ॾिसंदा रहंदासीं, तव्हांजे शो खे ॾिसंदासीं, तव्हांजे शो जे थ्रू के ॿिए खे ॾिसंदासीं। इनशाला इहा ई सुठी ॻाल्हि आहे। ऐं हमेशह ईअं ई सोचणु घुरिजे, तव्हां ज़िंदगीअ में जेको आहे न, वॉट गोज़ अराउंड कम्स अराउंड। ऐं ज़िंदगीअ में हमेशह पॉज़िटिव रहो, ज़िंदगीअ में हमेशह जेतिरो मज़ो कंहिंजी हेल्प करण में आहे न, मूंखे ज़िंदगीअ में कंहिं शइ में मज़ो न आयो आहे। उहा ई ॻाल्हि सेटिस्फिकेशन, हा सेटिस्फैक्शन, इट्स ऑल अबाउट सेटिस्फैक्शन। मूंखे यकीन आहे मां जीअं आहियां मूंखे मुंहिंजे लाइ वॾी वॾी इंस्पिरेशन मोटिवेशन इहा हूंदी आहे त खोड़ सारा उहे कमेंट्स आहिनि नौजवाननि जा, लिटरली उहे मूंखे चवंदा आहिनि त माना उहे जेको लिखंदा आहिनि न, उहो मूंखे ख़बर सच लिखंदा आहिनि मुंहिंजे बारे में। लिमिटेड ई आहिनि, मूंखे ख़बर न आहे, 1000 न हूंदा, 100 न हूंदा, 5-6 माण्हू आहिनि, 10 माण्हू हूंदा, 50 हूंदा, पर जॾहिं मूंखे उहे मुंहिंजे लाइ इंस्पिरेशन, उहे मुंहिंजे लाइ मोटिवेशन हूंदा, आई ऑलवेज़ उन लाइ कमु कंदो आहे। वेल थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस अरसलान, थैंक यू सो मच फॉर इनवाइटिंग मी सर, ॾाढो सुठो लॻो, बहितरीन ज़बरदस्त। न यू डिज़र्व इट, अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो, मुंहिंजी बेस्ट विशेस आहिनि, इंशाल्लाह वी विल वर्क टुगेदर इंशाल्लाह, मेक्स गुड सॉन्ग्स, मेक गुड लिरिक्स कलेक्ट कयो। आसिम सो नाइस साहब इंशाल्लाह, तव्हां बि इंशाल्लाह गॾु हूंदा,
ऐं असांजो प्रोग्राम पुॼाणे ते पहुचो आहे, पर हिकिड़ो गाने ते वाइंड अप कंदासीं। इंशाल्लाह वरी अॻिले हफ़्ते मिलंदा त कचहरी कंदासीं नई गेस्टनि सां गॾु। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख्यालु रखिजो। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़।